नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कराची जे गुलिस्तान जोहर वारे इलाइक़े में अफ़सोसनाक वाक़ियो। फ्लैट जी छत किरण जे नतीजे में 3 ॼणा फ़ौत। नवाबशाह वासी औरंगज़ेब संदसि ज़ाल ऐं 1.5 वरियं जो पुटु फ़ौत थी वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी।